कंबर प्रेस क्लब जे अंगण ते अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफां ऐलान जे सकाफ़ती ॾाड़ जे हवाले सां मच कचहरी थी, जंहिंमें शहर जे सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे ऐलान जी आजियां कंदे पीपी ज़िले जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद सुमरो, डॉक्टर इकबाल यूसुफ ब्रोही, सैयद मुजाहिद हुसैन शाह, सैयद अखलाक हुसैन शाह, यूथ फोरम कंबर जे कामरेड आयात बोड़े ॿियनि चयो त अवामी आवाज़ हक़ीक़ी अवाम जो आवाज़ आहे, जंहिं सां ताईं सिंध जे हक़नि ऐं बुनियादी मसइलनि आला ऐवाननि ताईं पहुचाए इंसाफ़ ॾियारियो आहे। इन खां पोइ मां इहो सिंध वासियुनि खे हिकिड़ो नंढिड़ो पंहिंजो पैगाम जेको मां हर दफ़े तव्हांजे टीवी चैनल्स ते ॾींदो आहियां त पंहिंजे जेके असांजे मुस्तक़बिल जा महिमान आहिनि, नंढिड़ा मासूम ॿार आहिनि, उन्हनि जी तालीम ऐं सुठी तरबियत ते फोकस ॾिनो वञे त जीअं इहे असांजा जेको आहे न्यू जेकी अपकमिंग जनरेशन आहे, न्यू जनरेशन अचे, ऐवाननि ताईं अचे, सियासी समाजी ऐं जेको आहे मज़हबी उन्हनि खे बसीरत ॾिजे, उन्हनि खे सुठी तरबियत ॾिजे त इहे दुनिया जी लेवल ताईं माण्हुनि खे ॿुधाइनि त असां सिंधी हिकु जेको आहे शऊर याफ़्ता, सकाफ़ती याफ़्ता, तहज़ीब याफ़्ता, महिमान नवाज़ ऐं मच कचहरियुनि जा जेके सिलसिला रखंदड़ क़ौम आहियूं ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾियनि त असां पढ़ियल लिखियल नौजवान सिंध जा आहियूं। तमामु बहितरीन प्रोग्राम आहे, सिंध जा वसीला, सिंध जा वारसा इंशाअल्लाह असां हिन जा वारस आहियूं ऐं वारसी कंदा रहिया आहियूं, कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में ॾिस त हिकु बि सिंधी ज़िंदा आहे त मुंहिंजे ख़्याल में त को बि माईअ जो लाल में एतिरी ज़रूरत कान्हे का जेको सिंध जा असांजा वसीला असांखे फुरे सघे या असां उहे हासिलु न करे सघूं। मच कचहरी में सिंध जे नाले वारे फनकार बरकत अली गोपांग सूफ़ी गीत ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। सिंध जे सुरीले शाइर आमिर अली क़ौमी शाइरी ॿुधाई ऐं सुघड़ अली मोहम्मद ब्रोही बेत गुज़ारतूं ॾेई ख़ूब दाद माणियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk